मुस्लिम अव्वल शाहे मर्दान अली इसके फरमाया ईमान अली। राजा जोगिया बने आया और अनोखा देश तराया अहदो अहमद नाम रखाया निमे जहां कने मुद्रा पके मथे तिलक लगा के नी में जाना जोगी देना। हो लाल मेरी पत रखियो भला तव्हां सभई मूंसां हिन धमाल में शरीक थियो ऐं साम्हूं अचो। जेके बि लाल साईं जा ॿधियड़ा आहिनि सभिनि खे गुज़ारिश आहे दम दम सखी